सूरह हश्र रुकू नंबर 2। उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जेकी मुनाफ़िक़ थिया ऐं पंहिंजनि उन्हनि भाइरनि खे चवंदा आहिनि जेकी किताब वारनि मां मुनकिर आहिनि त जेकॾहिं अव्हां खे वतन मां तड़ायो वेंदो त बि असीं अव्हां सां गॾु निकिरंदासूं ऐं अव्हां जे हक़ में कॾहिं बि कंहिंजो चयो न मञींदासूं ऐं जेकॾहिं अव्हां सां वेढ़ कई वेंदी त अव्हां जी ज़रूरु मदद कंदासूं ऐं अल्लाह शाहिदी ॾिए थो त बेशक उहे कूड़ा आहिनि। जेकॾहिं तड़बुनि त उहे मुनाफ़िक़ साणनि वतन मां न निकिरंदा ऐं जेकॾहिं उन्हनि सां जंग कबी त खेनि मदद न ॾींदा, पर जेकॾहिं खणी मदद ॾींदा त ज़रूरु पुठियूं फेराईंदा। वरी खेनि मदद न मिलंदी। ए मुस्लमानो, बेशक अव्हीं उन्हनि जे दिलनि में अल्लाह खां बि वधीक दहशत वारा आहियो। इहो हिन करे आहे जो उहे बेसम्झ क़ौम आहिनि। सभु हिक हंध ते अव्हां सां वेढ़ न कंदा, पर क़िले वारे मुहकम ॻोठ में या भितियुनि जे आड़ में पाण में उन्हनि जी वेढ़ तमामु सख़्तु पियल आहे। खेनि गॾु थियल भाईंदो आहीं, पर उन्हनि जूं दिलियूं धार आहिनि। इहो हिन करे आहे जो उहे बेअक़ुल क़ौम आहिनि। संदनि मिसाल उन्हनि जे मिसाल जहिड़ो आहे जेकी खाइनि अॻु वेझो गुज़िरियल हुआ, जिन पंहिंजे कीअ जी सज़ा चखी ऐं उन्हनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। उन्हनि जो मिसाल शैतान जे मिसाल वांगुरु आहे। जॾहिं माण्हूअ खे चवंदो आहे त काफ़िर थी, पोइ जंहिं महिल काफ़िर थियो तंहिं महिल हू चवंदो आहे त बेशक आउं तोखां बेज़ार आहियां, आउं पंहिंजे पालणहार अल्लाह खां ॾुजां थो। पोइ ॿिन्ही जी पछाड़ी हीअं थी त ॿई बाहि में हमेशह हूंदा ऐं इहा ज़ालिमनि जी सज़ा आहे।